जगाटाई साईं अंदर जी जोत जगाई साईं न मुखे कदे तू आजमाई साईं आयो लाल सभई चओ झूलेलाल। पहचान ॿुधाइण असांजी आदत न आहे। माण्हू त चहिरो ॾिसी सम्झी वेंदा आहिनि त हे लाल साईंअ जा दीवाना आहिनि। मुंहिंजो कंदी हलाई साईं तू बाह ॾेई वंझ हलाई 23 सवाल जो सही जवाब आहे ए। भॻवान झूलेलाल रखड़ी धारण करण लाइ चयो त उन जो अछो धाॻो चांदीअ जो ऐं ॻाढ़ो धाॻो सोन जो प्रतीक आहे। सवाल 24 भॻवान झूलेलाल जॾहिं जोत मंदिर जे लाइ हिकु स्थान ॻोल्हण निकिता तॾहिं उन्हनि सां गॾु केरु हुयो? ए बेदूराय, बी कोडरराय, सी खेड़ूराय, डी सोमराय। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो। साईं तू बेड़ो मुंहिंजो कंदी हलाई साईं तू बाह ॾेई वंझ हलाई साईं तू हाज़िरा हज़ूर मुंहिंजा साईं साईं तू हक़ जो न्याउ ॾियाराई।